तिबी माहिरनि आम अलामतनि खे बि कोरोना वायरस जे अलामतनि में शामिल हुजण जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। कोरोना वायरस जूं शुरूआती अलामतूं नज़लो, ज़ुकाम, खंघि, निछू ॾियण, बुखार ऐं गुर्दनि जो फेल थियण ॿुधायो वियो, पर हाणे माहिरनि वायरस जूं केतिरियूं ई ॿियूं अलामतूं बि ॿुधायूं आहिनि। तहक़ीक़ी रिसाले जामा में इटलीअ जे डॉक्टरनि जी शाया थियल तहक़ीक़ खां पोइ हाणे अमेरिका जे चमड़ीअ जे मर्ज़नि जे माहिर बेपेरनि जूं आङिरियूं, सुॼण ऐं ख़ारिश खे इम्कानी तौर कोरोना जी अलामत करार ॾिनो आहे। बोस्टन जे मैसाचुसेट्स जनरल अस्पताल में चमड़ीअ जे मर्ज़नि जे माहिर इश्तिहार फिरेमन मूजिब जेतोणीक आम मर्ज़नि में मुब्तला थींदड़ माण्हुनि खे बि चमड़ीअ जा मसला थींदा आहिनि, ईअं तक़रीबन नामुमकिन आहे त ॿियनि बीमारियुनि में वरतल मरीज़नि जे पेरनि जे आङिरनि ऐं अंगूठनि वटि ॻाढ़ा रेशिस थी वञनि। तहक़ीक़ी जनरल जामा में यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया ऐं सान फ्रांसिस्को यूनिवर्सिटीअ जे चमड़ीअ जे मर्ज़ जे माहिरनि बि स्पेन ऐं इटलीअ जे डॉक्टरनि तरफ़ां कोरोना मरीज़नि में ॼाणायल आम अलामतनि जे तस्वीरनि ऐं वीडियोज़ ते तबसरो कंदे हिकु मज़मून लिखियो त आम तौर ते कंहिं ॿी बीमारीअ में वरतल शख़्स जे पेरनि जे आङिरनि ऐं अंगूठनि में अहिड़े क़िस्म जा ॻाढ़ा रेशिस न आहिनि हूंदा ऐं न ई उन हंधि सोज हूंदी आहे। अहिड़ी रीति स्पेन जे डॉक्टरनि बि ॿुधायो आहे त घटि में घटि 375 कोरोना जे मरीज़नि जी चमड़ीअ में ख़ारिश, सोज ऐं रेशिस जूं अलामतूं ॾिठियूं वयूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।